अस्सलाम वालेकुम दोस्तों, उम्मीद कयां थो तव्हां सभु ठीकु ठाक ऐं ख़ैरियत सां हूंदव, चङा भला तकड़ा हूंदव। अॼु जी अपडेट में सभिनी दोस्तनि खे ख़ुशि आमदीद। दोस्तों, ड्रामा सीरियल दौलाव जा अचण वारा एपिसोड दिलचस्प, सनसनीखेज़ ऐं ज़बरदस्त थियण वारा आहिनि। अचण वारे एपिसोड में शानवाद खान खे पुलिस पकड़े वेंदी या राज़न वारा हणी पूरो करे विझंदा। आख़िर इहो छा थींदो छा न थींदो, सॼी कहाणी ॿुधाईंदासीं हिन नंढिड़े वीडियो में। हिन खे आख़िर ताईं ॾिसंदा ऐं थी सघे त शाहिद ख़ुशि व्लॉग यूट्यूब चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब कंदा, लाइक कंदा ऐं शेयर कंदा। दोस्तों, मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त हाणे अचण वारे एपिसोड में पुलिस एफआईआर त कटींदी नामालूम मर्द ते, मतिलबु नामालूम माण्हुनि ते। मंसूर खान चवंदो एसपी खे हीउ वेंदो कोन, हे सूअर ॿाहिरियों वेठो आहे, हे एफआईआर जेसीं तव्हां न कटींदो जान न छॾींदो। नामालूम अफ़राद ते एफआईआर कटे छॾियो ऐं हाणे इन्हनि जे मथां बि एफआईआर कटाईंदो मंसूर खान शानवाद खान जे मथां, त पराई छोकिरी खे अगवा कयूं वेठो आहे ऐं बेगुनाह ऐं न निकाह न कुझु, ऐं उहो अगवा जो केस बि लॻंदो। हाणे शानवाद खान ख़बर पइजी वेंदी हीअ त मुंहिंजे मथां एफआईआर था कटनि। मां पोइ हिन किसे में तव्हांखे ॿुधायो त शानवाद खान खे हाणे पुलिस घेरो तंग कंदी ऐं पुलिस साथ छॾे वेंदी ऐं शानवाद खान कमज़ोर थी वेंदो। तव्हां ॾिठो ईअं ई थी रहियो आहे, जीअं मां तव्हांखे पहिरियों पोयों किस्तनि में ॿुधायो उअं ई थी रहियो आहे। हाणे शानवाद खान जे कंध में इहा ई पुलिस वरी पवंदी। मंसूर खान ॿीहर ताक़त में अची चुको आहे। रहज़न ऐं मुराद वारा हाणे तमामु जल्द भाकुर पाइण वारा आहिनि अचण वारे किस्तनि में, ऐं पोइ शानवाद खान जा ॾंद खटा थींदा।